न्यू सैदाबाद हल्के में बरसाती पानी निकाल करण वारे मामले ते लखे रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ। कमिश्नर हैदराबाद डीसी मटियारी समेत एसी सैदाबाद खिलाफ नोटिस जारी। मुतासिर 13 ॻोठ 3 महीननि खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। सीएम सिंध जा वाइदा बे वफ़ा न थी सघिया। इमदादी कैंपुनि में राशन ऐं दवाउनि जी खोट मुसलसल बरक़रार। 5 दफ़ो नेशनल हाईवे बंदि करण ते ॻाल्हियूं हलंदड़ कंहिं बि वक़्तु धरणे जा इम्कान। डीसी मटियारी एसी सैदाबाद समेत वासेदार ठेकेदार कूड़ा बिल ठाहे पेट्रोल ऐं डीज़ल जा पैसा गिड़काए रहिया आहिनि। पाणी निकाल करण वारी मशीनूं मुसलसल बंदि। मुतासिर ॻोठाणनि ॻणती ज़ाहिर करे छॾी। लापरवाही सुस्ती रफ़्तारी सबबि 3 महीना गुज़री वञण बावजूद बि पाणी निकाल न थी सघियो। होॾां पाणी मामले लखें रुपयनि करप्शन करण ते एंटी करप्शन एसी सैदाबाद मंसूर अब्बासी के 3 भेरा नोटिस जारी कया विया पर हाज़ुर थी न सघियो। जॾहिं त ॿिए पासे हैदराबाद जी अदालत में कमिश्नर हैदराबाद डीसी मटियारी एसी सैदाबाद खिलाफ़ पिटीशन पिणु दाख़िल कई वई आहे। हाणे कोर्ट हैदराबाद बेंच तरफ़ां लाॻापियल इदारनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। ईंदड़ ॿुधणी तारीख़ 10 नवंबर ते रखी वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।